अस्सलामुअलैकुम नाज़रीन आऊं आहियां कमांडो पंवर ऐं अवां ॾिसी रहिया आहियो ज़िले शिकारपुर जो सभ खां वधीक ॾिठो वेंदड़ न्यूज़ चैनल सचाई वेब टीवी न्यूज़। नाज़रीन अवां सां ख़बर शेयर कंदा हलूं त कोरोना वायरस जे इम्कानी फैलाव जी रोकथाम लाइ DC शिकारपुर जे मिलियल हुकुम बैदि मदई जी पुलिस कार्रवाई कंदे शहर में मौजूद होटल मालिकान के पंहिंजा होटल बंद करण जा नोटिस जारी कया हुआ, जंहिं बैदि शहर के होटल मालिकान में तशवीश की लहर छाइजी वही है। सचाई न्यूज़ सां होटल मालिकान ॻाल्हाईंदे चयो त असां रोज़ कमायूं रोज़ खाऊं, अगर सरकार होटल बंद कराए थी तो उन्हनि खे असांजे मुतबादल जो भी सोचणु घुरिजे। जी नाज़रीन अवां खे ॿुधाईंदा हलूं त कोरोना वायरस के इम्कानी फैलाव की रोकथाम लाइ DC शिकारपुर के मिलियल हुकुम बैदि मदई जी पुलिस कार्रवाई कंदे शहर में मौजूद होटल मालिकान के पंहिंजा होटल बंद करण जा नोटिस जारी कया हुआ, जंहिं बैदि शहर के होटल मालिकान में तशवीश की लहर छाइजी वही है। सचाई न्यूज़ सां होटल मालिकान ॻाल्हाईंदे चयो त असां रोज़ कमायूं रोज़ खाऊं, अगर सरकार होटल बंद कराए थी तो उन्हनि खे असांजे मुतबादल जो भी सोचणु घुरिजे। जी नाज़रीन अचो त ॾिसूं त मदई जी शहर सां तालुक़ रखंदड़ होटल मालिकान सचाई सां कहिड़ा था वीचार वंडनि। जी अस्सलाम वालेकुम साईं, असांजो गवर्नमेंट होटल बंद कराया आहिनि। असांजा हिकु होटल ते 4-4, 5-5 मुलाज़िम आहिनि। असांजा पंहिंजा घर उन्हनि मुलाज़िमनि जा घर, इहो ज़मानो असांजो ॾाढो तंगी थी वई आहे। कीअं हलंदो असांजो जान, घर जो बचा कीअं असांजा पलंदा, मज़ूरनि जा बचा कीअं पलंदा। हुकूमत त साईं असां ते चयो आहे त बंदि कयो होटल, बंदि त कयासीं, पर हुकूमत सरकार असां सां को करे न। तव्हां सरकार छा तव्हां करे असांखे कुझु माली हालात जे हिसाब सां जेके बि मज़ूर आहिनि कुझु फंड्स वग़ैरह ॾियनि न साईं, सिंध हुकूमत खे ॾियनि, को असांखे मिलनि। होटल त बंदि कयूं, वञूं काॾे? ऐं असां हिते बेरोज़गार वेठा आहियूं, हिकिड़ो बि माण्हू हाणे धंधे ते कोन्हे। को कुल मज़दूर तबिको आहे, हे मज़दूर बीठो आहे हेॾऊं, हे मज़दूर बीठा आहिनि। 4-4 रुपया हिक खे ॾियूं था, मसवाड़ वारे खे ॾियूं 500-600, बिजली जा बिल आहिनि। पुलिस वारा अचनि था होटल बंदि कयो, हीअं कयो, वायरस आहे, हीअं असां काॾऊं खाईंदा? असांजी हुकूमत ॾे त असां खाऊं न, ग़रीब माण्हू काॾऊं आणींदा जो असां खाईंदासीं। हे जेको अचे थो बसि नोटिस था ॾियूं, हीअं था कयूं, कुझु बि न आहे। 500-1000 ॾियो, पोइ खोलियो, हीअं कयो, काॾे वेंदासीं असां? ग़रीब तबिको काॾऊं आणियूं? आहिनि ॿियो रोज़गार आहे न, को पढ़ियल न का ॻाल्हि। हुकूमत खे अपील था कयूं त असांजा जो धंधा मिसाल रोज़गार बंदि थियनि त असां काॾे वञूं? असांजो बि त को मिसाल हल कढनि न। हे जो हिन वक़्तु बंदि कनि, मालिक आहिनि, मज़दूरी हुन मज़दूरनि जूं मज़दूरियूं या मसवाड़ा आहिनि, इहे केरु मिसाल कंदो हिननि जो? हा साईं, केरु भरींदो इहे? काॾऊं आणियूं मसवाड़ा? होटल बंदि, मज़दूरनि जूं मज़दूरियूं गीचीअ में 25-30 मसवाड़ा। असां काॾे वञूं? जेको तव्हां चओ उहो असां कयूं। भला कहिड़ा बीमारी नाज़रीन अवां खे ख़बर ॾींदा हलूं त शिकारपुर वेझो बोरडी खां रुस्तम मींदे रस्ते तां वापारी गुलसन अगवा सेठार बिरादरी जो मुगवी जी बाज़ियाबी लाइ SSP ऑफिस शिकारपुर आॾो एहतजाज। वारसनि मुताबिक़ मुगवी यार मोहम्मद शिकारपुर में मेन जे वाड़े ते कमु कंदो हुयो। मुज़ाहिरीन चयो त बर वक़्तु इतला पुलिस खे ॾिनो वियो, पर पुलिस इतला बावजूदि का बि कार्रवाई न कई आहे। मुज़ाहिरीन पुलिस ख़िलाफ़ नारेबाज़ी पिणु कई ऐं मुगवीअ जी फौरी बाज़ियाबीअ जो मुतालबो कयो। जी नाज़रीन शिकारपुर वेझो बोरडी खां रुस्तम मींदे रस्ते तां वापारी गुलसन अगवा थी वियो आहे, जंहिं जे बाज़ियाबी जे लाइ सेठार बिरादरी जो SSP ऑफिस शिकारपुर आॾो धाणो हयो वियो आहे ऐं मुगवीअ जे बाज़ियाबीअ जो मुतालबो कयो पियो वञे। जी नाज़रीन अफ़सोसनाक ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं त गढ़ियासीन भरिसां ॻोठ घोसबख़्श कमराणी में व्याज जा पैसा न ॾियण ते जवाबदार क़ासिम कमराणीअ गोली हणी नौजवान अमीर बख़्श दीनारीअ खे ज़ख़्मी करे छॾियो, जॾहिं त ज़ख़्मी नौजवान अमीर बख़्श दीनारी जी घरवारीअ खे बि व्याज जे पैसनि में यरगमाल बणाए बंदि करे छॾियो आहे। उन्हनि राब्तो करण ते ज़ख़्मी अमीर बख़्श दीनारी जे अमर मसमात सूरत ख़ातून दाईंदे चयो त क़ासिम कमराणीअ खां 2.5 लख उधारा वरिता हुआ, जंहिंखे 3,20,000 रक़म अदा करे चुका आहियूं, जॾहिं त जवाबदार क़ासिम कमराणी असां खां व्याज समेत 5 लख रुपया घुरी रहियो आहे। न ॾियण ते मुंहिंजे पुट अमीर बख़्श दीनारीअ खे गोली हणी ज़ख़्मी करे छॾियो आहे, जॾहिं त मुंहिंजी नुंहुं साबरा खे यरगमाल बणाए पाण वटि घर में बंदि करे छॾियो आहे। हिन वस वारनि अमलदारनि खां इंसाफ़ जी घुर कई आहे। अवां खे ख़बर ॾींदा हलूं त गढ़ियासीन भरिसां ॻोठ इसाक देरो में संगावती तकरार तां सैयद बिरादरी जे 2 धुरियुनि में झेड़ो थी पियो आहे, जंहिं में लठनि ऐं कुहाड़ियुनि जो आज़ादाना इस्तेमालु कयो वियो आहे।
जंहिंजे नतीजे में नदीम शाह, सोहेल शाह, जलाल शाह, सिराज शाह ऐं समेत हिकु औरत ज़ख़्मी थी पई आहे। ज़ख़्मियुनि खे वारिस खणाए गढ़ी यासीन इस्पताल पहुचायो आहे। अफ़सोसनाक ख़बर असां शेयर कंदा हलूं त शिकारपुर बाईपास लकड़ा होटल वटि मज़दा जो मोटरसाइकिल खे टक्कर थी पियो आहे। नतीजे में हिकु शख़्स फ़ौत, हिकु ज़ख़्मी थी पियो। इब्तिदाई मालूमात मुताबिक़ फ़ौत थियल माण्हूअ जी सुञाणप फवाद कटबर, जॾहिं त ज़ख़्मी जी सुञाणप हफ़ीज़ नाले थी आहे। लाश ऐं ज़ख़्मीअ खे ज़रूरी कार्रवाईअ लाइ सिविल इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। मज़दा ड्राइवर मौक़े वारदात तां फ़रार थी वियो आहे, जॾहिं त पुलिस मज़दा खे पंहिंजी तहवील में वठी छॾियो आहे। ज़िले शिकारपुर समेत अहम क़ौमी ख़बरुनि खां बाख़बर रहण जे लाइ असांजी ट्विटर सर्विस फॉलो कयो। सर्विस खे फॉलो करण जे लाइ पंहिंजे मोबाइल में रखियल ट्विटर आइकॉन खे क्लिक कयो ऐं वॾी ABC सां @सचाई_न्यूज़ लिखी सर्च करे फॉलो खे क्लिक कयो। वधीक तफ़सील जे लाइ ॾिसंदा रहो असांजो न्यूज़ चैनल।